अव्वल शरीफ शुरू थियो आ बल्कि रब्बिल अव्वल खां भी पेरी अल्हम्दुलिल्लाह झर झंग में जिते भी वञो पिया मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मिलाद पाक जारी ऐं सारी। अवां थर में वञो बर में वञो जिते रस्ता नाहिन जिते गाड़िन जे हलण जी जगह नाहे उते भी शायाने शान तरीके सां मुझे महबूब जो मिलाद मनाए रहा है हबीबन जा गुलाम। तो उन मिलाद शरीफ जे मुसलसल प्रोग्रामन जे करे कुछ थकावट भी आहे, ज़ाहिरा सफरा इंसान आहे, तो उन जा असरात भी इंसान जे मता ज़ाहिर थियन था। बहरहाल जितरो ही देर तमां जी मोहब्बत मुखे साथ दिनो इंशाअल्लाह मदीने वारे साईं जो शान तमां जी खिदमत में अर्ज कंदुस। मुखे काफी दोस्तन मुख्तलिफ अशआरन नातन ए वाक़ियात जी भी फरमाइश कई आ और कोशिश कंदस जो कुछ अल्लाह ताला मुखा चवरायो अर्ज कंदस। पर जेकरे को रही वियो त इंशाअल्लाह सुभाणे ॾींहं जो भी फकीरन जो प्रोग्राम इते आ इंशाअल्लाह तवां जी खिदमत में अर्ज कंदस। ऐं सब खां पहिरीं चंद तमहीदी ॻाल्हियूं जेके क़ाबिले गौर आहिनि महबूबन करीमन अलैहि सलातो वस्सलाम जी विलादत बासादत यानी अल्लाह जा महबूब हिन दुनिया ते तशरीफ फरमा थिया। लेकिन टे चीजूं आहिन, हिक आहे खिलकत मुस्तफा, बी आहे नबुवत मुस्तफा ऐं टी आहे विलादत मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाने खिलकत मुस्तफा कदे थी आहे उन जो इल्म अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जिनजी कंहिंखे भी खबर नाहे। आलमन जो इल्म जिते खत्म थी वञे ऐं जिब्रील अमीन जी परवाज जिते इंतहा करे वञे, सिद्दीक़ अकबर जी सदाकत जी जिते इंतहा थिए, मुझे महबूब मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान मुबारक जी उतां का शुरुआत थींदी आहे। हबीबन जो शान मुझे महबूब जी हकीकत केर तो समझी सके। न कंहिंखे एतिरो इल्म आ, न कंहिं वटि एतिरो अक़ल आहे, न कंहिं वटि को अहिड़ो कलम आहे जो मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हकीकत के लिखी सके या बयान करे सके। बहरहाल प्यारा दोस्तों, हिन कायनात अंदर का शय पैदा थियल कान हो, अल्लाह ही अल्लाह हो। रब करीम जी जात बा बरकात हुई। पो कुदसी हदीसा अल्लाह पाक को फरमाए कुन्तो कन्ज़न मख्फियन फअहबब्तु अन उरिफा फखलक़तु नूर मुहम्मदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व फी रवायतिन फखलक़तु खलक। रब तो फरमाए मां छुपियल खजानो हुयस, लिखियल खजानो हुयस, मुके केर सुञाणण वारो कोन हो। पो मां रब करीम चायो त पंहिंजो पाण के ज़ाहिर करियां, पो पाण के ज़ाहिर करण जे लाइ मां पंहिंजे महबूब मुहम्मद जे नूर के तख्लीक फरमायो। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाइरो, अल्लाह ताला जी जात बा बरकात पंजे पाक कलाम में इरशाद फरमायो कद जाकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। अल्लाह ताला जी जात बा बरकात इरशाद फरमायो इंसानो बेशक आयो अवां जे तरफ मां रब करीम जे तरफा हिक नूर तशरीफ फरमा छो आ ऐं हिक रोशन वाज़े किताब नाज़िल कयो वियो आ। मुंहिंजा प्यारा मुसलमान भाइरो, आलमन सगोर लिखियो आ इन आयत करीमा जे तफसीर ऐं तशरीहात में लिखियो आ त नूर खां मुराद तुंहिंजो मुंहिंजो महबूब मदीने जो घोटा
ऐं रोशन किताब का मुराद अल्लाह पाक जो बेमिसल किताब कुरान शरीफ आहे। सुभान अल्लाह। नूर का मुराद नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नूर आ। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो हदीस पाक में ईंदो आ एक मर्तबा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबवी जे सहन में वेठा हा। दुआ कर रब करीम तोखे मुखे बे मस्जिद नबवी जो दीदार नसीब करे। मस्जिद नबवी में वेठा ऐं अल्लाह पाक तोखे तौफीक ॾिनी आ त तूं मुझे महबूब करीम जो मदीनो भी ॾिसी पर जे तूं गरीब आहीं मिस्कीन आहीं फकीर आहीं तूं वटि एतिरी गुंजाइश न आहे जो तूं हज उमरो करे सघे त सच्ची दिल सां दिल में तलब रख, दिल में उहा उम्मीद ऐं आसरो रख त अल्लाह कंदो उहो ॾींहुं बि रब मूंखे नसीब कंदो जो मां हिननि गुनाहगारनि अखियुनि सां मदीने वारे मीर जे रोज़े पाक जो ज़ियारत कंदुसि। ये तमन्ना हूंदी त इंशा अल्लाह रब करीम उहो ॾींहुं तुंहिंजी ज़िंदगी में ज़रूर आणींदो जो मुंहिंजा प्यारा तूं कई नमाज़ो मुंहिंजे महबूब जे रोज़े जे साये में पढ़। गुलाम आशिक मदीने जा जेके आशिक आहिनि उहे उथंदे वहंदे मदीने पाक जे यादगिरी में गुज़ारींदा आहिनि। को मुंहिंजा प्यारा दुआ पियो घुरंदो आहे, को पियो चवंदो आहे त खणी वञे खतड़ो खुदारा कबूतर मोहम्मद मिठे दे प्यारा कबूतर खणी वञे खतड़ो खुदारा कबूतर मोहम्मद मिठे दे प्यारा कबूतर खुदा वास्ते मोते कर मेहरबानी खणी वञे ही न्यापो जिते मुझो जानी खुदा वास्ते मोते कर मेहरबानी खणी वञे ही न्यापो जिते मुझो जानी भला भाग थींदे भलारा कबूतर मोहम्मद मिठे दे प्यारा कबूतर। अल्लाह जा हबीब पाक मस्जिद नबवी शरीफ में वेठा असहाबन जो झुरमुट आहे बेटा घोट मुझा प्यारा नक्शा कशी कंदे फरमाइंदो जोड़े जोड़ जहान जे अदा पाण कई परवार हादी हामी हाशमी सरदार सरदार सुहे सहाबल सथ में मजे मस्जिद मणियादार पो चंगा हा चौधार हिकांदा हबीब से। सुभान अल्लाह। सहाबाजी जुर्मत में था हजरत जाबिर बिन अब्दुल्ला केर हजरत जाबिर बिन अब्दुल्ला जिन जो जाबिर वारो वाक्यो तो मशहूर आ ता बुधो तो कई मर्तबा आलमन का। हजरत जाबिर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में अचे अर्ज करे या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह कदे मेहरबानी फरमाए मुझे गरीब खाने ते राणा कदम घुमायो अची करे मुझे घर बेमानी खाओ पानी पियो दुआ वठो। मुझे हबीब फरमायो जाबिर मां मुस्तफा अमूमल ईंदो वींदो आहियां तुझे घर जी मानी बे खादी आ तुझे घर जो पानी बे पीतो आ। अर्ज करण लगो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह वो तो ठीक आहे पर मुझी तमन्ना हसरत या आहे राणा मुके एड़ो टाइम अता फरमायो जो तवा मुझे घर आम मानू वांगर न अचो बल्कि एक मेहमान जे हैसियत में तशरीफ फरमा छो।
हबीबा अवा अचो पर मेहमान जी सूरत में अल्लाह जे महबूब टाइम में नायत फरमायो वक्त मिलो हजरत जाबिर बिन अब्दुल्ला के घर मोटी आयो घर वारी के चया त मुझे हबीब करीम टाइम दिनो अल्लाह जा महबूब सुबानी पंजे घर तशरीफ फरमा थींदा ज़ोहर नमाज खां बाद में आमना जो लाल पंजे घर ईंदो उन जे घर वारे चवण लगे अब ओ जाबिर दावत त ॾेई आयो आहे घर में राशन भी पूरो ना है घर में अटो भी पूरो ना है किथा का गोश्त ईंदो किथा इंतजाम थींदा घर में आई हिकड़ी बकरी आहे जे कदे इया भी ज़बा करे छदींदासो बच्चन के खीर किथा प्यारींदासो घर जो गुजर सफर किथा थींदो हजरत जाबिर बिन अब्दुल्ला मुझा प्यारा दोस्तों मुझे हबीब करीम जे दरस जो शागिर्दा मुझे महबूब करीम जो पढ़ायल आहे अल्लाह जे हबीब करीम जे पुछा नमाज़ो पढ़ण वारो आ मदीने वारे मीर जी तकरीर बुधण वारो आ अल्लाह जे हबीब पाक जो चेहरो दिसण वारो आहे पान फरमा लगा घर वारे अय जो फिक्र न कर बकरी जो फिक्र न कर मदीने जो मीर जिते कदम घुमाईंदो आ उहा जाए अल्लाह पाक जे रहमत जो मरकज बनजे पवंदे आहे सुभान अल्लाह साईं आया बेड़ा पार थी फिक्र न कर गम न कर मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो घर वारे के तसल्ली नहीं आ सुबह जो टाइम छोआ फजर जी नमाज खां बाद में हजरत जाबिर बिन अब्दुल्ला जे हथ में झाड़ू आ मदीने पाक जूं गलियों पियो साफ करे मदीने पाक जे घटिन के पियो साफ करे पानी पियो छिड़काए अतर अंबीर पियो हारे मुझा प्यारा अज पूरो मदीनो परेशान आ त जाबिर बिन अब्दुल्ला जे घर केर अची रहियो आ जंहिंजे लाइ जाबिर बिन अब्दुल्ला पूरी गली सफ़ाई करे रहियो आहे अॼु केर थो अचे को सरदार तो अचे को वडेरो तो अचे को अमीर तो अचे पूरी गली जी पियो सफ़ाई करे माण्हुनि अची पुछो जाबिर केर तो अचे कंहिंजी दावत कई थी पाण फरमा लगा जे कुर्ब करे मुंहिंजे कखड़न में मुझो चंड खां सुहीणो यार ईंदो अज कुर्ब करे मुझे कखड़न में मुझो चंड खां सुहीणो यार ईंदो कुर्बान वञाते रस्ते तां जे रस्ते खां कुर्बदार ईंदो अज कुर्ब करे मुझे कखड़न में मुझो चंड खां सुहीणो यार ईंदो मुझा प्यारा मुसलमान भाइरो हजरत जाबिर बिन अब्दुल्ला गलियों पियो साफ करे मुझे महबूब करीम जे अचण जो टाइम छुआ अल्लाह जा महबूब जो ज़ोहर जी नमाज पढ़ी मस्जिद नबवी मां बाहर निकता मुझे महबूब फरमायो अज केर भी पांजे घर न वने पांजे खादे मानी जो इंतजाम जाबिर बिन अब्दुल्ला कयो आहे सहाबा जो निकता तो 1500 असाब हेडा हजरत जाबिर बिन अब्दुल्ला जे घर में एक बकरी जो सालन तैयार थियो पियो एक बकरी जी भाजी बनी पई आहे मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो वध में वध 20 माण्हुनि जो या 25 माण्हुनि जी खाधो खुराक
हेना मुझे महबूब करीम सां गॾु 1500 असहाब जॾहिं हज़रत जाबिर बिन अब्दुल्ला जे घर आया मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम देग जे मथां अचे बीठो आ मुझे महबूब करीम दुआ फरमाया हबीबन फरमायो जाबिर बिन अब्दुल्ला दस्तरखान लगायो मानी बिरान शुरू करो खादो खारान शुरू करो असहाब सगोरा टोलिन जे सूरत में वेठा मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यारे गुलाम हजरत जाबिर बिन अब्दुल्ला खादो कढण शुरू कयो आ मुझा प्यारा दोस्तों हर को पांजे पांजे टोलिय मुताबिक खादो खाईंदो वियो आ अल्लाह जे महबूब करीम खादो कान खादो आ आखिर में मुझे महबूब करीम हजरत जाबिर बिन अब्दुल्ला के फरमायो ओ जाबिर अज प्लेट में सालन कढ अज प्लेट में मानियो रख मां मुस्तफा तो सां गॾु मानी तनावल फरमाइण तो चाहियां जाबिर पां गॾु खाईंदा अल्लाह जे महबूब सां गॾु वेठो महबूबन करीमन गुफ्तगू फरमाई मारको फरमाए नबी जी फरमाया जाबिर माल केतिरो थी अर्ज की राणा हिकड़ी बकरी ही साब तुंहिंजे नाले ते मु कुर्बान करे हाणे कुछ भी ना है हबीबन फरमायो जाबिर तुंहिंजा बच्चा नंढड़ा आहिनि उन्हनि जो छा थींदो अर्ज कर लगो या रसूल अल्लाह मां तुंहिंजो गुलाम आया तो पान फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नासि अजमईन ऐ मुझा उम्मतियो मुझा गुलामो तिसी केर तमामा कामिल मोमिन मुसलमान न थो थे जेसी मां मुस्तफा सा पंजे जान पंजे माल पंजे औलाद का वधिक मुसा मोहब्बत नथो करे मुझा राणा मां उन मोहब्बत जो मिस्ताक आया उन फरमान जो मां हबीब तर्जुमो आया उन जी मां तशरी आया ओ मुझा मदीने वारा घोट मुके पंजे औलाद पंजे जान पंजे माल का मिठड़ा मोहम्मद करीम तू ज्यादा महबूब आहे सुभान अल्लाह अल्लाह जे हबीब फरमायो जाबिर तुझी त असां सां मोहब्बत पर सुभाणे मुखालिफ कहिड़ी ॻाल्हियूं हिकड़ी बकरी हिकड़ी आई हुई उहा बि मुसलमानन जो नबी है उन जा साहब खाई विया हाणे बच्चन जे ला खीर नाहे जाबिर इहो भी दुखियो तानू आ मुझे हबीब फरमायो बहरहाल अल्लाह बेहतरी फरमाईंदो खादो खादो वियो आ मुझा प्यारा दस्तरखान जॾहिं वेड़ो वियो आ दस्तरखान के फोल्ड कयो वियो आ मुझे महबूब फरमायो जाबिर बिन अब्दुल्ला इन बकरी जूं जेके हड्डियूं आहिनि उहे ज़ाया न करो उहे हड्डियूं जमा करो मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मानी खाई जॾहिं फारग छा अल्लाह जे हबीब करीम हथ धोता हथ धोई करे मुझे दिलबर मदीने वारे मीर पंजे हथन जो पानी उन बकरीअ जे हड्डियुनि ते उछलाए मुझे साईं फरमायो कुम बे इज़्निल्लाह अल्लाह जे हुक्म सां उठ त हज़रत जाबिर बिन अब्दुल्ला जे ज़बा थियल पकियल बकरे मुझा प्यारा दाह करे मुझे महबूब जे साम्हूं अचे बैठे आहे ओ जाबिर बिन अब्दुल्ला मुझे महबूब करीम जो सच्चो गुलाम सहाबी सब सच्चा पर हजरत जाबिर बिन अब्दुल्ला वो सचो आ मुझे महबूब करीम जी जॾहिं खिदमत कया अल्लाह जे हबीब करीम एड़ी दुआ अता फरमाया मदीने वारे मीर एड़ी त मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो हजरत जाबिर बिन अब्दुल्ला के अल्लाह जे हबीब भाकर पाए एड़ी दुआ दिन अता फरमाए छॾे मुझे महबूब करीम जो गुलाम हजरत जाबिर बिन अब्दुल्ला जॾहिं वफात फरमाए विया प्यारा दोस्त
दोस्तों 1000 साल पूरा थी विया। 1000 साल का बाद में जडे दरिया दजले जो पानी अचे हजरत जाबिर बिन अब्दुल्ला ऐ हजरत सैयदना हुज़ैफा बिन यमान जी कब्र के करीब पोतो आहे। उन वक्त में हजरत जाबिर बिन अब्दुल्ला शाह फैसल अव्वल के ख्वाब में इशारो फरमायो बादशाह दरिया जो पानी करीब पोतो आ असा के मेहरबानी करे हिता मुंतकिल कयो वने। मुझा प्यारा दोस्तों पो बादशाह उन अव्वल शरीफ शुरू थियो आ बल्कि रब्बिल अव्वल खां भी पेरी अल्हम्दुलिल्लाह।